इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बल तुअसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा। इन्न हाज़ा लफ़िस्सुहुफ़िल ऊला सुहुफ़ि इब्राहीम व मूसा। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ दोस्तों व प्यारा भाइरो, अहांजे आॾो क़ुरान शरीफ़ जे मुख़्तलिफ़ जगहनि तां कुझु आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न। अञा बि ॾाढा आमीन चओ। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। हिकिड़ो सहाबी रिवायत बयान करे थो, असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं। तॾहिं ख़बर पई त साईं जन उथी बीठा ऐं पाण फरमायूं, अॼु मां मुहम्मद जी दिलि चवे थी त मां तव्हांखे हिकिड़ी क़यामत जी ॻाल्हि ॿुधायां। सहाबा किराम अर्ज़ कयो, साईं ॿुधायो। साईं जन फरमाइनि था, क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंसां हिकिड़ो उम्मती गॾु हूंदो। ऐं पाण फरमाए हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंसां कुल ॿ उम्मती गॾु हूंदा। ईअं साईं जन बयान कंदे फरमाइनि था, हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंजी ओभर बि उम्मत हूंदी त ओलह बि उम्मत हूंदी। सहाबा किराम अर्ज़ कयो, साईं इहो केरु नबी हूंदो? साईं जन फरमाइनि था, इहो मूसा अलैहिस्सलाम हूंदो। अल्लाह जा नबी मूसा अलैहिस्सलाम जी एॾी उम्मत। पाण फरमाइनि था, मां मुहम्मद जी ॻाल्हि पूरी न थी आहे। हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंजी चइनी तरफ़नि खां उम्मत हूंदी। सहाबा अर्ज़ कयो, साईं इहो केरु नबी हूंदो? साईं जन फरमाइनि था, इहा मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हूंदी। ऐं पाण फरमायूं, भला ॿी ॻाल्हि बि मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां? चई साईं ॿुधायो। फरमा त एॾी मां मुहम्मद जी उम्मत हूंदी न, इन में 70,000 अहिड़ा मुंहिंजा उम्मती हूंदा जंहिंसां अल्लाह हिसाब ई न कंदो, बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा।
न ताराज़ी ते ईंदा न हिसाब न किताब 12 ई 12 बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा। पाण फरमायूं भला इहे बि तव्हांखे ॿुधायां त इहे केरु हूंदा 70,000 में मुंहिंजा उम्मती। साईं ॿुधायो पाण फरमायूं 3 क़िस्मनि जा मुंहिंजा उम्मती हूंदा। हिकिड़ा उहे मुंहिंजा उम्मती जेके ईअं चवनि त सभु कुझु अल्लाह जे वस में आहे, ॿिए जे वस में कुझु बि कोन्हे को। मां बि तव्हां खां पुछा कयां थो अबा हर शइ कंहिंजे वस में आहे? ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलो न भा। हर शइ कंहिंजे हथ में आहे? तव्हां चवंदो त मौलवी साहब वहाबी आहे तॾहिं त तौहीद जूं ॻाल्हियूं थो करे। क़ुरान पाक में अल्लाह साईं वधि में वधि पंहिंजी तौहीद बयान कई। इनात सगोरी में भी अल्लाह पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म कयो मुंहिंजा हबीब करीम तू भी हथ खणी मां रब जी तौहीद बयान कर। साईं मां कहिड़ा लफ़्ज़ चवां? कुरान में आयत नाज़िल थी फरमाई क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। जोर सां सुबहान अल्लाह चओ न, अञा भी दिल सां सुबहान अल्लाह चओ। दुनिया जी बादशाही ॾे त केरा बा ॻाल्हाईंदा हलो ॿेड़ी। हाँ भला खसे त केरु आहे? केतिरा माण्हू दुनिया ते वॾाई कंदा आहिनि। न कबी आहे वॾाई, न कबी आहे मस्ती, न कबो आहे तकब्बुर। अलमाल गादिन वराहिन। नबी सही फरमान था कॾहिं दुनिया जो माल सुबुह जो ईंदो अथव शाम जो हलियो बि वेंदो अथव। न कबी आहे वॾाई, न कबी आहे मस्ती। हिकु माण्हू जो वाक़ियो लिखनि था ज़मीन जायूं बाग सभु कुझु हुयसि, मस्ती बि घणी हुअसि। पोइ क़ुरान पाक जो दौर करे पियो। दौर कंदे कंदे इहा त पढ़ी क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा। जंहिंजी माना अल्लाह तुंहिंजी मर्ज़ी आहे। दुनिया जी बादशाही ॾे बि तुंहिंजी मर्ज़ी पर खसे बि तुंहिंजी मर्ज़ी। हे चवण लॻो माखो को खसींदो? ॿिनि नाली बंदूक पई हुअसि, खणी करे चए पियो अचे को खसण, मां ॿई नाल हणांसि। को ॼायो ई न आहे जेको मूंखां खसे। अलाह जी कुदरत जीअं हथ में बंदूक झलियूं बीठो हो, साम्हूं हिकिड़े पखी जो गुज़र थियो। मस्ती मची पखी खे फेर कयईं, हिन जो हथु लड़ी वियो। साम्हूं बादशाह जो घर हो, उन जे दरी में फेर ठका थी वियो। अंदरों बादशाह जी घरवारी खॾ ते सुम्ही पई, फक ओॾे हेठि किरी पई, बेहोश थी वई। बानी डुकदी आई, भॼदी आई, बादशाह खे चई बादशाह फलाणो पाड़े वारो न आहे तुंहिंजो दुनियादार, मस्ती मची फेर कई तुंहिंजी ज़ाल मारे विधी अथई, जहिड़े वारो किनखे त वठी अचो। वैसे ईअं खयूं खंभियूं आहे सड़े, मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जो मां बादशाह जी ज़ाल मारी थी। खसियोसि ॾे इहा ज़मीना बि, जायूं बि, बाग बि, चाढ़ियोसि फांसीअ ते। बिया मां बादशाह जी ज़ाल मारी अथई। जॾहिं फांसी जे तख़्ते ते आयो, अखियुनि खां पाणी वही आहे, चवणु लॻो मालिक मां त ॻाल्हि कई, तो त खसण में का देरी न कई। अञा उत्तर में फांसी ते बि चढ़ां थो। हाणे फांसी जी तयारी कनि था त वरी दां कयो मुंहिंजा अल्लाह तो क़ुरान में ईअं बि चयो आहे त मां खसींदो बि आहियां त ॾींदो बि आहियां। मालिक मां तुंहिंजो खसण ॾिठो का देरि नथी, पर ॾिसां तूं ॾींदो कीअं, मूंखे ॾियण बि त ॾेखार। हे त खसण ॾेखारे ई न, ॾियण बि त ॾेखार। ईअं जो दां के त वरी बानी डुकंदी आई, भॼंदी आई, बादशाह खे चए थी बादशाह अल्लाह कयो ख़ैरा ख़ैरा। तुंहिंजी घरवारी दलजी वई, बेहोश थी वई, हाणे होश में आई आहे, धक बक लॻो कोन्हे, अल्लाह ख़ैर कयो आहे। बादशाह चवणु लॻो रब ख़ैर कयो आहे। लायोसि फांसीअ तां ज़मीना बि ॾियोसि, बाग बि ॾियोसि, घर बि पहुचाए अचोसि। घर पहुची अची चवणु लॻो मालिक वरी त ॾियण में बि का देरी न कयई।
तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ताक़त वारो केरु आहे बा, सभु कुझु कंहिंजे वस में आहे, मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे, जीअं वणेसि करण वारो केरु आहे को अलाह खां पुछा करण वारो। नबी साईं जी दरबार में हिकिड़ो जवान वेठो आहे, पुटु अॻियां वेठो अथसि, पुट ॾे तके बि पियो त रोए बि पियो। साईं जन फरमाता दुनिया पुटनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे, तूं वरी पुट खे ॾिसी रोए थो, चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। फरमाता कीअं ॾुखी आहे? साईं ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां, मुंहिंजी घरवारी बि रंग जी भूरी आहे, हे पुटु जेको ॼायो आहे न रंग जो कारो ॼायो आहे, मूंखे पंहिंजे घरवारी में शक पियो आहे। साईं जन फरमातो उठण वारो साहबी काॾे वियो? अर्ज़ु कर तुसीं मां वेठो आहियां। फरमाता मुंहिंजी उठ बि काया, ॾाचियूं बि काया, गोड़ा बि काया। वयो जो कायूं अचे पियो न, काले रंग जो घोड़ो अॻ में भॼंदो अचे पियो। साईं जन फरमातो उठण वारा ॾे ख़बर कालो घोड़ो कहिड़ी ॾाची मां पैदा थियो आहे? चई साईं भूरी ॾाची मां पैदा थियो आहे। हिन सां वटि कहिड़ो हूंदो आहे? असांजे भूरे रंग वारो। साईं जन जवान खे चवनि था ॾिस हे ॾाची बि भूरी आहे, अठ बि भूरो आहे, पर अल्लाह न मां कालो घोड़ो पैदा कयो आहे। ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर, या मालिक जी मर्ज़ी आहे त भूरनि मां कारा पैदा करे, कारनि मां भूरा पैदा करे। अल्लाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को। बे नंबर ते आयत करीमा पढ़ी तमें वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सभई चओ त सुहिणो साईं रहमतुल लिल आलमीन आहे। हथ खड़ो करे चओ त सुहिणो साईं रहमतुल आलमीन आहे। मां कुझु साईं जी रहमत बयान कयां। असुल मुंहिंजो मौज़ू फ़िक्र आख़िरत जे मुतल्लिक़ आहे, पर मुख़्तसरन मां साईं जी रहमत बयान कयां। मां त उलमा देवबंद जो, जमियत उलमा इस्लाम जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो ख़ादिमा। असांजो ईमान अक़ीदो आहे त पैगम्बर साईं जा हथ मुबारक बि रहमत वारा आहिनि। हथ खड़ो करे चओ त बेशक नबी साईं जा हथ मुबारक बि रहमत वारा। सहाबी था बयान कनि तबूक जी जंग लॻी, हेॾे ख़्यालु कयो, तबूक जी जंग लॻी जंहिंमें असां 30,000 सहाबी हुयासीं ऐं 5,000 असांजा उठ हुया। रिवायतनि में ईंदो आहे इन्ही जंग में 6 सहाबी हिकिड़े हिकिड़े उठ ते सवार थी करे आया हा। 6 सहाबी हिकिड़े हिकिड़े उठ ते सवार थी आया। 30,000 सहाबी 5,000 उठ। साहबी था बयान कनि जंग तमामु तबूक जी तेज़ थी वई, असांजो पाणी ख़तम थी वियो, असां बि उन ते असांजा जानवर बि उन ते। नबी साईं जे दरबार में आयासीं, साईं जंग तेज़ थी वई आहे, असां सहाबी बि उन ते, असांजा जानवर बि उन ते, पाणी ख़तम थी वियो आहे। का दुआ घुरो त अल्लाह मींहं खे वसाए त असां पाणी पी ढो कयूं। साईं जन फरमाता ॾियो ख़बर भला कंहिं वटि को पाणीअ जो ज़रो। हिकिड़े सहाबी अर्ज़ु कयो साईं मुंहिंजे खलीअ में मश्क में थोरो पाणी पियो आहे, पाण फरमा त इहो पाणी खणी था। सहाबी पाणी खणी आयो, ॾिठोसीं त नबी साईं पंहिंजे आंगुरनि मुबारकनि ते उहो पाणी हलाइणु शुरू कयो। उतां मिठा चश्मा पाणी जा वहण शुरू थी विया। 30,000 सहाबनि सां पाणी पी ढो कयोसीं, 5,000 उठनि पाणी पी ढो कयो, खलियूं मश्कां भरियूंसीं, पर नज़र कईसीं त उन चश्मनि में ज़रे बराबर भी कर कोन आई आहे। तॾहिं क़ुरान बि चए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। साहबी था बयान कनि असांखे हज़रत अंस साहबी दावत कई, वयासीं उनजे ओताक में महिमान खाने में, मानी खणी आयो, भाॼी खणी आयो। चयोसि यार अंस भला दस्तरखान त खणी आ, लटे वारो इहो हुजे जंहिं ते रखी करे मानी खाऊं। चवणु लॻो यार मेरो आहे, भला बीहो त मां इहो सफ़ा थो करे अचां। असां सोचियोसीं धोईंदो आलो थींदो, सुकंदो देरि थींदी,
चयोसि यार बस हाणे तूं तकलीफ़ न कर, ईअं था खाऊं। चई देर न थींदी, ॾिसो त मां कीअं थो सफ़ा कयां। असां ॾिठोसीं उहो लटे वारो दस्तरख़्वान खणी आयो, अची तनूर में बाहि में उछलायईं। असां हकला कयूंसीं यार अंस, हे त लटे खे साड़ींदी बाहि, के मिटी सड़ंदी लटो न सड़ंदो। हीअं जो कॾहिं त मिटी सड़ी वई पर लटे खे असर न थियो। पुछां कईसे कहिड़ी ॻाल्हि आहे, बाहि त लटनि खे साड़ींदी आहे। चई ॻाल्हि ॿुधो, ॿ ॾींहं अॻ में नबी सी मुंहिंजे दावत ते आया हा, हिन लटे में नबी सी रहमत जा आया हा। मूंखे यकीन हो जंहिंखे नबी से जे रहमत जा लॻंदा आहिनि। हीअ त दुनिया जी बाहि आहे पर जहन्नम जी बाहि भी असर न कंदी आहे। तॾहिं क़ुरान बि चवंदो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। दोस्तन मौजू ॾिनो आहे फ़िक्र आख़िरत। अल्लाह साईं सभिनी खे आख़िरत जे फ़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अवा सभिनी खे हे जहान छॾिणो आहे, पंहिंजे रब ॾे सभिनी खे हलणो आहे। ईअं कोई न चवे त मां न हलंदुमि, सभिनी खे हलणो आहे। छो त मालिक क़ुरान में फ़ैसिलो कयो। अबा दुनिया फ़ैसिला करे, घटि वधि थी सघंदा आहिनि। हथ खड़ो करे चओ अलाह जो फ़ैसिलो घटि वधि न थींदो आहे। चओ हथ खड़ो करे चओ अलाह जो फ़ैसिलो। पुछूं अल्लाह जे क़ुरान खां साईं कहिड़ो तुंहिंजो फ़ैसिलो। उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई कुल्लु मन अलैहा फ़ानियु वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको दुनिया में आयो आहे सभिनी खे फ़ना थियणो आहे। हे माॻ कंहिंजो बि न आहे। हर को मुसाफ़िर आहे। ॿेली अॻिते जे लाइ महिनत कयो, अॻिते जे लाइ अमल सालिह कयो। तॾहिं मुंहिंजे सुहिणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इंसान मरी वियो, जनाज़ो खणी हलिया, हिन जी कॾ टे शयूं हलनि थियूं, माल ऐं औलाद ऐं अमल सालिह। ॿ मोटींदा माल ऐं औलाद पर अमल सालिह हुन सां गॾु हूंदो। नेकी जा कम कयो, भला कम कयो। हे अल्लाह जे ॿारनि जो नेकी जो कमु आहे। ॻोठ वारा ॻोठ वाहिद बख़्श साहब मलक ऐं मोहतरम मोहम्मद लाक साहब जी महिनत, हज़रत मौलाना ग़ुलाम रसूल साहब जी महिनत, हीअ जमात जी महिनत आहे। हे क़ुरान पाक वारी महिनत जेकी आहे न, इन में अल्लाह साईं वॾी बरकत रखी अथव, वरी अल्लाह रहमत रखी अथव। हे तला जे महिरबानी सां हेॾो सारो इंतज़ाम आहे। पर जे तव्हां क़ुरान पाक जे तालीम जे लाइ छड़ो चिमनी ॿारे करे रोशनी कयो न, अल्लाह इन में बि वॾी बरकत रखी अथव। सुल्तान महमूद गज़नवी वक़्त जो नेक बादशाह थी गुज़रियो आहे, जंहिंजी दिलि में टिनि शयुनि जी तमन्ना ही। चवंदो त इहे टे शयूं मूंखे मिलनि। कहिड़ियूं? हिकु चवंदो त अहिड़ी राति थिए मूंखे नबी साईं जी ज़ियारत थिए। ज़ोर सां सुभान अल्लाह नथा चओ। अहिड़ी राति थिए मूंखे नबी साईं जी ज़ियारत थिए। ॿी तमन्ना इहा आहे त माण्हू मूंखे चवंदा आहिनि, ओ सुल्तान महमूद तूं त उन नेक बादशाह सबक़तीन जे औलाद मां आहीं। हाणे मूंखे यकीन थिए त जाई बि मां उन नेक बादशाह जे औलाद मां आहियां। ऐं टे नंबर ते इहा तमन्ना आहे, ख़बर पए त भले में भलो कमु कहिड़ो आहे, सुठे में सुठो कमु कहिड़ो आहे। हाणे इहे टे तमन्नाऊं खणी करे घुमियो फिकर राति बाज़ार में आयो। अञा जो नज़र करे त बाज़ार में हिकु दुकान जाॾो रोशनी थी थिए। वेझो वञी नज़र करे त नंढड़ो छोकिरो आहे, जंहिं जत में क़ुरान वारो क़ाइदो आहे, उन रोशनीअ ते वेठो थो पियो पढ़े। बादशाह पुछा कई छोकिरे खां, ॾे त ख़बर हे क़ुरान वारो क़ाइदो त मस्जिद में पढ़बो आहे, मदरसे में पढ़बो आहे, तूं राति जो बाज़ार में दुकान जाॾो कीअं थो पढ़े? छोकिरो चवण लॻो, ॻाल्हि ॿुध, असांजी मस्जिद आहे,
पर उन मस्जिद में रोशनी जो इंतजाम कोने को रात थींदी आ मां निकिरंदो आहियां दुकानदार चिमनी ॿारींदो आहे रोशनी थींदी आहे वेही क़ुरान वारो क़ाइदो पढ़ंदो आहियां बादशाह जो ॿुधो त बादशाह जे अखियुनि खां पाणी वही आयो रोई करे चवण लॻ सलमा खे ॾेखार कहिड़ी मस्जिद आहे अची ॾेखारे हीअ मस्जिद आहे बादशाह हो देरि न कई चिमनी घुराई घासलेट घुराई रोशनी करे न कई नहीं त वेही करे क़ुरान वारो क़ाइदो हिते पढ़ हुन पढ़ण शुरू कयो बादशाह ॿी कुंड में वञी निमाज़ तहज्जुद जी पढ़ी करे सुम्ही पियो निंड अची वई निंड में सुहिणे अरबी शइ जी ज़ियारत नसीब थी वई नबी साईं जी ज़ियारत थी ऐं नबी साईं फरमायसि ओ सबक़ तीन बादशाह जा पुट अॼु राति जेको कमु कयो थी भले में भलो कमु इहो थी छड़ो चिमनी ॿारे रोशनी कयईं क़ुरान पाक जी तालीम हली पई अल्लाह टई तमन्नाऊं पूरियूं करे छॾियसि नबी साईं जी ज़ियारत बि थी हुयसि ऐं नबी साईं पंहिंजे ज़बान पाक मां लफ़्ज़ चयसि सबक़ तीन बादशाह जा पुट नबी साईं जो चवे त ॿियो छा खपे ऐं फरमायो भले में भलो कमु इहो थी जेको क़ुरान जे तालीम लाइ चिमनी वारे करे रोशनी कई थी अबा भले में भलो तव्हां वे उहो अथव ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान वअल्लमा नबी साईं फरमाता तव्हां में भले में भलो माण्हू आहे जेको पाण बि क़ुरान पढ़े ॿियनि खे बि क़ुरान पाक पढ़ाईंदो आहे तॾहिं अल्लाह क़ुरान पाक में क़ुरान वारनि सां पंहिंजो प्यार बयानु कयो रहम बयानु कयो उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान आया हो क़ुरान ॿुधण जे लाइ ख़ाली न मोटंदो हथ खड़ो करे चयो इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं चो सब इंशाअल्लाह रहमत वठी मां क़ुरान पाक मां 3 नंबर ते कुछ आयतूं तिलावत कयूं जंहिंमें अल्लाह साईं दुनिया वारनि खे मयार ॾिनी आहे अबा दुनिया मयार ॾींदव रही सघनि थियूं अल्लाह जी मयार ॾुखी अथव पुछूं अल्लाह जे क़ुरान खां साईं कहिड़ी थो दुनिया वारनि खे तूं मयार ॾे उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई बल तुअसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबका इन हाज़ा लफ़िस सुहुफ़िल ऊला सुहुफ़ि इब्राहीम व मूसा रब चए तो हयाती दुनिया जे लाइ पंहिंजो पाण खे तव्हां क़ुर्बान करे छॾियो आहे ॾींहं राति तव्हांखे हयाती दुनिया जी महिनत आहे हालांकि इहा हयाती दुनिया जी बेबका अथव वल आख़िरत ख़ैरु व अबका आख़िरत वारी हयाती बका वारी अथव ओॾो जे लाइ महिनत कयो उहो ॾींहुं ॾाढो ॾुखियो अथव अल्लाह शल सभिनि जो उहो ॾींहुं भलो करे आमीन त चओ ज़ोर सां आमीन चओ अवा नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में तव्हां सिज ॾिसो था न दुनिया में सिज ॾिसो था चौथे आसमान में बीठो आहे ऐं पाण फरमायूं त पुठी ॾिनियूं बीठो आहे मुंहुं बि उन जो मथे आहे पर साईं जन फरमाइनि था चौथे आसमान में सिज बीठो आहे इहो जो ज़मीन ॾे मुंहुं करे न दुनिया में इंसान ईअं टसकनि जीअं देगड़ी में पाणी टसकंदो आहे इते ई बीठो हुजे मुंहुं हेॾे करे ईअं टसकनि जीअं देगड़ी में पाणी टसकंदो आहे ऐं नबी साईं फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहुं बि ज़मीन ॾे कंदो ऐं नेज़े बराबरि बीहंदो नेज़ो उलमा किराम लिखनि था पंहिंजे आंगुरनि जे पॿनि ते बीही करे हथ ड्रिघो कयो न इनखे नेज़ो चइबो आहे एतिरो वेझो अची करे बीहंदो तॾहिं अल्लाह क़ुरान पाक में इंसाननि सां ॻाल्हायो इन ॾींहं जे बारे में उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई या अय्युहन नासु तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम
यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़अत व तज़अु कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। ओ इंसान जो पांजे पालनार अल्लाह खां ऐं उन ॾींहं जो बि ख़ौफ़ कयो जंहिं ॾींहं जीअं दर नज़र कंदो अम्मा जो खीर पियाक बच्चो पेरनि ते किरियो पियो हूंदो दाऊं पियो कंदो पर अम्मा खे पंहिंजे बच्चे जी परेशानी न हूंदी अम्मा खे क़यामत जी परेशानी हूंदी वतज़उ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा अम्मा जे पेट वारो बच्चो कचो किरी पवंदो अम्मा जे पेरनि ते पियो हूंदो गंद में भरियो पियो हूंदो पर अम्मा खे दर्द जी परेशानी न हूंदी अम्मा खे क़यामत जे ॾींहं जी परेशानी हूंदी। ओ दुनिया वारो माण्हू तव्हांखे ईअं नज़र ईंदा जीअं के नशे वारा हुजनि हालांकि नशो कंहिंजो पीतल कोन हूंदो वलाकिन अज़ाब अल्लाहि शदीद लेकिन अल्लाह जो अज़ाब सख़्त हूंदो रब उन ॾींहं जे अज़ाब खां बचाए। आमीन त चओ। अबा उहो ॾींहुं ॾुखियो अथव ॿेली ओॾों जे लाइ महिनत कयो तयारी कयो तव्हां असांजी दुनिया जी तयारी आहे आख़िरत लाइ का तयारी कोन्हे का। बहलूल चरियो तव्हां चवंदा हो भलारो इंसान हुयो ख़लीफ़े हारून रशीद सां गॾु रहंदो हो पोइ हिकिड़े ॾींहुं ख़लीफ़े हारून रशीद चयुसि ॻाल्हि ॿुध बहलूल हे मुंहिंजो लहकणु खणी वञ जेको बेअक़ल नज़र अचई बेवकूफ़ नज़र अचई उनखे वञी करे ॾेई अचिजांइ। लहकड़ो खयूं हलियो वियो 8 ॾींहंनि खां पोइ वरी आयो चए ॾे ख़बर लहकड़ो ॾिनी बेअक़ल कंहिं बेवकूफ़ खे चए कोन ॾिनो अथमि चए हिन हफ़्ते ज़रूरु ॻोल्हे करे बेअक़ल बेवकूफ़ खे ॾिजांइ चए साईं ॾींदुमि। 2 ॾींहंनि खां पोइ बादशाह सख़्तु बीमार थी पियो माण्हू मोकिले बहलूल ॾे चए वठी अचोसि हो जो आयो त वरी लहकड़ो खयूं आयो अची बादशाह खे ॾिनई चेड़े मां बेवकूफ़ आहियां बेअक़ल आहियां मूंखे ॾिनई चए हा साईं ॾे भला ख़बर दुनिया जी केॾी तयारी कंदो आहियां आख़िरत ॾे हले थो तयारी कई थी चए कोन कई अथमि चए पोइ तो जहिड़ो को ॿियो बेअक़ल बेवकूफ़ थी सघंदो जेको आख़िरत लाइ तयारी न करे। अबा आख़िरत जी तयारी कयो अमल कयो नेकियूं कयो मां कुझु तव्हांखे अमलनि ते अर्ज़ु कंदुमि अथव ॾाढा आसान पर उन में अलाह सवाबु वॾो रखियो अथव। एक दफ़े नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा हैदर करार सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु चो ज़ोर सां चो रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए अली मुर्तज़ा जॾहिं रात जो सुम्हंदो आहे न 5 अमल करे पोइ सुम्हंदो कर। हज़रत अली से अर्ज़ु कयो साईं कहिड़ा 5 अमल पहिरें नंबर ते फरमान अली मुर्तज़ा रात जो सुम्हे न 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे पोइ सुम्हंदो कर। घणा आवा ॻाल्हाईंदा हलो 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे पोइ सुम्हंदो कर। साईं ॿियो कहिड़ो अमल कयां फरमाता रात जो जन्नत जी क़ीमत ॾेई रक़म अदा करे पोइ सुम्हंदो कर। शाबा जन्नत जी क़ीमत रक़म अदा करे पोइ सुम्हंदो कर। साईं टियों कहिड़ो अमल कयां पाण फरमाता 2 ॼणा पाण में विढ़ियल हुजनि उन्हनि जो सुलह कराए ख़ैर कराए ठाह कराए पोइ सुम्हंदो कर। साईं चौथों कहिड़ो अमल कयां पाण फरमाता रात में 1 हज 1 उम्रो करे पोइ सुम्हंदो कर। शाबा 1 हज 1 उम्रो ॻाल्हायो नथा भला बुख सोड़ कई अथव छा। साईं पंजों कहिड़ो अमल कयां फरमाता रात जो 10 क़ुरान जा ख़त्म पढ़ी पोइ सुम्हंदो कर। हज़रत अली से अर्ज़ु कयो साईं मां त ग़रीब ऐं मिसकीन आहियां 4000 दीनार किथां आणियां जो मां अल्लाह जे नाले ते ख़ैरात कयां। पाण फरमाता ॾाढो सड़ाओ थी सूरत फातिहा
अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खां वठी वलज़ालिन ताईं 4 दफ़ा पढ़ दे ॼण तो 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात कया आहिनि। पोइ इहो अमल कंदो न कंदो देर भी कोन्हे का, आसान भी आहे। साईं मां जन्नत जी क़ीमत कीअं अदा कयां, रक़म कीअं ॾियां? पाण फरमाइनि था 10 दफ़ा मां मोहम्मद करीम ते सलात सगोरी पढ़ दे ॼण तो जन्नत जी क़ीमत रक़म अदा करे छॾी आहे। साईं ॿिनि माण्हुनि खे किथां ॻोल्हियां, हुजनि बि विढ़ियल वरी ठाह करायां। पाण फरमाइनि था हे कलमा 10 दफ़ा पढ़दो कर, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्ल ज़ंबी व अतूबु इलैहि। 10 दफ़ा पढ़ दे ॼण तो ॿिनि माण्हुनि विढ़नि जो पाण में ठाह करायो आहे, सुलह करायो आहे। साईं मां राति में हज उमरो कीअं कयां? मां मदीने में हज उमरो थींदो आहे मके में। पाण फरमाइनि था 3 कलमो सुबहानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। इहो तूं 10 दफ़ा पढ़ दे ॼण तो राति में हज बि कयो आहे त उमरो बि कयो आहे। साईं 10 क़ुरान जा ख़त्म कीअं पढ़ां? पाण फरमाईंदा 30 दफ़ा सूरत इख़लास, क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। 30 दफ़ा पढ़ दे ॼण तो राति में 10 क़ुरान जा ख़त्म कढिया आहिनि। पोइ बा अमल कंदो न, छो त अल्लाह क़ुरान पाक में बयान कयो इंसान मां तोखे हयाती इन लाइ ॾिनी आहे, तोखे ज़िंदगी इन लाइ ॾिनी। साईं छाजे लाइ ॾिनई? क़ुरान चए थो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। इन लाइ त अमल साल कर, नेकी जा कम कर। कुछ मां नेकी जे कमनि जे मुतलक़ कंदुमि। वॾे में वॾो कम थी अल्लाह जी निमाज़। ईंदा हो वाइज़ में, ॿुधंदा हो वाइज़, निमाज़ी न थींदा हो। बेनिमाज़ी घणा, निमाज़ी थोरा। ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। क़ुरान बि हिन ॻाल्हि जी गवाही थो ॾिए त निमाज़ी थोरा, बेनिमाज़ी घणा। उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाइए कुल हुवल्लज़ी अनशअकुम वजअल लकुमुस समअ वल अबसार वल अफ़इदत क़लीलन मा तशकुरून। क़लीलन मा तशकुरून, थोड़ा हन जेके मुंहिंजो शुक्र कनि था। माना निमाज़ थोरा पढ़नि था, बेनिमाज़ी घणा। ॾुख थींदो आहे। नबी साईं वटि हिकिड़ो जवान आयो जेको चवणु लॻो साईं मां बकरी धारी थमि। छा चई अबा? ॻाल्हाईंदा हलो। बकरी धारी थमि। साईं बकरी बि वॾी क़ीमत वारी आहे। रात जो परे बि न ॿधंदो आहे, को चोर काए न वञे। रात जो जंहिं खट ते सुम्हंदो आहे न, उन जे पाए सां ॿधी सुम्हंदो आहे। पर इहा मुंहिंजी बकरी सॼी राति जो कॾहिं हेॾे भॼे कॾहिं हेॾे भॼे, मूंखे बि खट सिधो ॻेलींदी आहे। न पान रखंदी आहे न मूंखे रखणु ईंदी आहे। शायदि मुंहिंजी बकरी बीमार आहे। तव्हां दुआ घुरो अल्लाह मुंहिंजी बकरी खे ख़ुशि करे। साईं जन फरमा था ॾे ख़बर निमाज़ पढ़ंदो आहे? चएसि मां कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहियां। पाण फरमायूं जेको कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहे इहो बेनिमाज़ी आहे। को 2 निमाज़ा ॾींहं में पढ़े, को जुमे जी पढ़े, को ईद जी पढ़े, इहो निमाज़ी न आहे, बेनिमाज़ी। नबी साईं फरमायो त इहो बेनिमाज़ी जहिड़ी रात जो खट ते सुम्हंदो आहे, जहन्नम जी बाहि निकिरी ईंदी आहे। ये नबी साईं जा लफ़्ज़ अथव। बेनिमाज़ी रात जो खट ते सुम्हे, जहन्नम जी बाहि निकिरी ईंदी आहे। ऐं पाण फरमायूं इहा बाहि जेको आहे न जानवरनि खे नज़र ईंदी आहे। तुंहिंजे बकरी खे इहा बाहि थी नज़र अचई, वञ पाबंदी सां 5 वक़्त निमाज़ पढ़, पोइ अची मां मुहम्मद सां हवाल कजां।
हुन पाबंदी सां निमाज़ पढ़ी नबी साईं सवाल के त बेशक अवां जी ॻाल्हि सची आहे हाणे मां बि सुकून न रखंदो आहियां त बकरी बि न सुकून कंदी आहे बाबा निमाज़ पढ़बी न बा चओ सभई इंशाअल्लाह पढ़ मां त तव्हांखे हिकिड़ी ॿी बि मोकल ॾियां मथां को ॿियो मौली साहब तव्हांखे मोकल न ॾे कहिड़ी मोकल ॾियांव अचो निमाज़ ते 12 नियत ॿी रखो वरी अचो निमाज़ ते पढ़ो निमाज़ ॾिसो अलाह तव्हां कीअं थो महिरबानी करे 12 ॿी नियत खणी अचो निमाज़ पढ़ो ॾिसो अलाह कीअं थो महिरबानी करे वाक़ियो ईंदो आहे हिकिड़ो गदह गाॾे वारो हो सभई जागदा वेठा हो न भाउ गदह गाॾे वारो मज़दूरी कंदो हो एक ॾींहुं सामान खई वञे पियो मज़दूरीअ जो बादशाह जे महलात खां गुज़रियो लंघियो मथे जो नज़र कयईं त बादशाह जी धीअ हेठि तके पई हिन जी जो नज़र पई परेशान थी वियो अची करे गदह गाॾो विकिणी करे वते महला जे चौधारी घुमंदो माण्हू पुछा कदड़े गदह गाॾो काॾे केचे विकियो अथमि हिते छो थो फिरे चइन लाइ फिरां थो त बादशाह जी धीअ सां शादी कंदुमि मां जो भॼियो भाई पाण खे बि लितर हणाईंदो असांखे बि लितर हणाईंदो ॻाल्हि कहिड़ी थो करे गदह गाॾो विकियो अथमि हाणे बादशाह जी धीअ सां शादी कंदुमि कोई ॻाल्हाए न हिन सां जेको ॻाल्हाईंदो कुटबो कोई ॻाल्हाए कोन हे परेशान ख़बर पयसि त फलाणी औरत आहे बादशाह जी बोरचाणी आहे मानी पचाईंदी आहे उन सां वञी मिलियो चई ॻाल्हि ॿुध मां गदह गाॾो विकियो अथमि हाणे बादशाह धीअ सां शादी कंदुमि तूं ॿुधाए त इहो कीअं थींदो हुन चयसि अॼु मां सां ॻाल्हायो थी ॿीहर ॻाल्हाइजांइ बि न ईअं न त तूं बि कुटिजे त मां बि कुटिजां तूं बि सटिजी वञे त मां बि सटिजी वञा मूंसां न ॻाल्हाईंदो कर चई न मूंखे ॾस कीअं थींदो घणी जो सोढ़ कई त माई चवण को जान छॾायां चई ॻाल्हि ॿुध हिकिड़ो कमु कर चई कहिड़ो चई मस्जिद में वञी निमाज़ शुरू कर पर 6 महीना मस्जिद खां ॿाहिरि न निकिरजांइ जीअं हेॾे अचे ई न जान छुटे आयो निमाज़ शुरू कई कॾहिं वुज़ू सां कॾहिं बिना वुज़ूअ जे पढ़ा माण्हुनि ॻोठ वारो ॾिठो अलाए केरु आहे मस्जिद खां निकिरे ई कोन थो निमाज़ां थो पढ़े कंहिं माण्हू खे मजबूरी थी पई अची चई बुज़ुर्ग निकिरे ई कोन थो निमाज़ां थो पढ़े दुआ त घुर मुंहिंजी मजबूरी दूर थिए हुनजो दुआ घुरी त हुनजी मजबूरी दूर थी वई इहा ॻाल्हि वई मशहूरु थींदी बुज़ुर्ग आहे दुआ थो घुरे बसि मजबूरियूं दूर थी थियनि बादशाह जे बादशाही में बि ख़तरो अची लॻो अची बादशाह खे चयोसि हिकिड़ो आहे बुज़ुर्ग मस्जिद खां निकिरे ई कोन थो उन खां दुआ घुरा आयुसि बुज़ुर्ग दुआ घुर मुंहिंजे लाइ बादशाही ख़तमु थिए थी पर जे तूं जेको घुरे चवें त धीअ सां शादी कराए बादशाह खे चवणु लॻो बादशाह आयो इन नीयत सां पर हाणे अलाह जी निमाज़ पढ़ी अथमि पंहिंजे अलाह खे सुञातो अथमि हाणे मूंखे दुनिया जी काई तलब कोन्हे अबा को बानो अचे अलाह जे दरवाज़े ते सॼे पंहिंजे मालिक अलाह खे छो त मालिक साईं क़ुर पाक में वाइदो कयो आहे उते वाइदे में लफ़्ज़ बयान कंदे फरमायूं जी दावत दाए इज़ा दाने फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून अचण तुंहिंजो कमु आहे जीव जीव करे क़बूल करणु मुंहिंजो कमु आहे अबा दुनिया दरवाज़ा बंदि कंदी मालिक जे रहमत जो दरवाज़ो बंदि न थींदो आहे आख़िरी किस्सो तो अर्ज़ु कयां दुनिया दरवाज़ा बंदि कंदी अल्लाह जे रहमत जो दरवाज़ो बंदि न थींदो आहे गुलिस्तान फारसी जो किताबु आहे जंहिंमें किस्सो लिखियलु आहे त को वक़्त जो बादशाह बीमार थी पियो इलाज करायईं फ़ाइदो न थियो हकीम घुरायईं हकीम ॾिसी करे चवणु लॻा तुंहिंजो कोई इलाज कोन्हे हिकिड़ो इलाज अथी चए कहिड़ो चए 8 सालनि जो छोकिरो हुजे उनखे ज़बह करे कुही करे उनजे पिते मां दवा ठहंदी त तूं बचंदे न त तूं न बचंदे अॻे बादशाह इंसाफ़ वारा हूंदा हुआ सोचे पियो मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे ॻाल्हि भली न आहे पर चवंदा आहिनि पंहिंजी जान खां मथे कंहिंजी जान न थींदी आहे वज़ीर ऐं गवर्नर घुरायईं सलाह कई ॾियो त ख़बर मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे थी
वज़ीर ऐं गवर्नर चवण लॻा साईं तूं मरी वेंदे न बादशाही ऊंधी थी पवंदी, बाक़ी जे हिकु छोकिरो वेंदो बादशाही में फ़र्क़ु न पवंदो। माना सलाह ॾिनऊं त इहो इलाजु करा। चए वञो वठी अचो। 8 सालनि जो छोकिरो वठी आया। हकीम ॾिसी करे चवण लॻा हा हे दवा जे कम में ईंदो, पर अञा बि बादशाह इंसाफ़ वारो आहे। चए थो वञो हिन छोकिरे जे पीउ माउ खे वठी अचो, राज़ी थींदा त इलाजु कराईंदुमि, राज़ी न थींदा न इलाजु न कराईंदुमि। भॻा जो वज़ीर ऐं गवर्नर छोकिरे जे पीउ माउ खे दुनिया जी लालच ॾियण लॻा। तव्हांखे ॿिया बि पुट आहिनि, हिकिड़ो पुटु बादशाह ते क़ुर्बान कंदव न राज़ी थी पवंदव, दुनिया ॾींदव, दौलत ॾींदव, ज़िंदगी तव्हांजी सुखी थी पवंदी। अल्लाह ॼाणींदो अबू अम्मा बि दुनिया जे लालच में अची विया। अची बादशाह खे चवनि था असांजो पुटु तो तां क़ुर्बान आहे। बादशाह राज़ी थी करे दुनिया ॾिननि, दौलत ॾिननि, बादशाह ॾो छोकिरे जा पीउ मां बि राज़ी थी विया। पर अञा बि बादशाह इंसाफ़ वारो आहे। चए थो वञो आलमनि खे वठी अचो, मां शरीयत जी फतवा वठां, ईअं जाइज़ आहे मूं जे करे ॿिए जी जान वञे। भॻा जो वज़ीर ऐं गवर्नर उहे आलम ऐं मौलवी वठी आया जेके ख़ुदि बादशाह जा तनख़्वाहदार हुआ, पगारदार सरकारी मुलाज़िम हूंदा न सरसन में डूटनि में, उन्हनि खे वठी आया। आलमो फतवा ॾियो शरीयत में मूं जे करे ॿिए जी जान वञे थी, ईअं जाइज़ आहे? आलमनि फतवा ॾिनी शरीयत में ॿियनि खे नाजाइज़ आहे, पर तो बादशाह खे जाइज़ आहे। उहो नौकिरी जो भवन न कनि पिया त नौकिरी न लहनि पिया। बादशाह डोताणे आलम बि राज़ी थी विया। जल्लाद खे हुकुम कई जल्लाद कात खे तयार कर, तिखो कर, छोकिरे खे ज़बह कर। छोकिरो विच ते बीठो आहे, चौधारी वज़ीर ऐं गवर्नर बीठा आहिनि, अबू अम्मा बि बीठा आहिनि, आलम बि बीठा आहिनि, बादशाह बि बीठो आहे। छोकिरो विच ते बीठे बीठे आसमान नज़रां करे अखियुनि खां पाणी हारे रोई पियो आहे। रोईंदे रोईंदे वरी खिली पए थो, वरी रोए थो, वरी खिले थो। बादशाह पुछा कंदो आहे छोकिरा रोए थो, मौत अखियुनि सां ॾिसे थो, ठीकु आहे, पर ॿेली मौत खे ॾिसी तूं खिलंदो छो बीठो आहे? जे तो बस बादशाह का ॻाल्हि आहे तॾहिं त मां खिलां थो, न मूंखे ॿुधा त तूं इहा मौत खे ॾिसी खिलंदो छो बीठो आहे? छोकिरो चवण लॻो बादशाह नज़र कर, ओ तुंहिंजा वज़ीर गवर्नर बि मुंहिंजे कुहण में राज़ी। ओ बादशाह मां बि अम्मा में उमेद रखी, मन मुंहिंजो अबू अम्मा अचनि त मुंहिंजी जान बची वञे, पर ॾिठुमि त अबू अम्मा बि दुनिया जे लालच में अची विया, उहे बि मुंहिंजे कुहण में राज़ी थी विया। ओ बादशाह मां वॾी उमेद आलमन में रखी, मन के हक़ जा आलिम अचनि, शरीयत जी फतवा ॾियनि, मुंहिंजी जान बची वञे। पर उहे आलिम आया आहिनि जेके तुंहिंजा तनख़्वाहदार आहिनि, जेके तुंहिंजा पगारदार आहिनि, उहे बि मुंहिंजे कुहण में राज़ी। ओ बादशाह दुनिया में कानून आहे, उमेदां पूरियूं थियनि। आख़िर में वक़्त जे बादशाह खे रहम जी अपील कबी आहे। ओ बादशाह मां तोखे रहम जी अपील कीअं कयां? तूं त हथनि सां बीठो मूंखे कुहाए थो, मां त तुंहिंजे दवा जे कम में आहियां। पोइ मां आसमान नज़र करे चुमो जा रब, हिते वज़ीरनि ऐं गवर्नर जा बि दरवाज़ा बंदि थी विया, अबे अम्मा जो बि दरवाज़ो बंदि थी वियो, आलमनि जो बि दरवाज़ो बंदि थी वियो, आख़िरी दरवाज़ो बादशाह जो बि बंदि थी वियो। मथे कंध करे चुमो जा रब, हिते सारी दुनिया जा दरवाज़ा बंदि आहिनि, पर तुंहिंजे रहमत जो दरवाज़ो अञा बि मूंखे खुलियल नज़र थो अचे। ईअं जो मां आवाज़ ईअं जो मां दां कई त हाथ बि आवाज़ आयो, बाना घबराए न, दुनिया वारनि दरवाज़ा बंदि कया थी, मां रब रहमान रहमत जो दरवाज़ो बंदि न कयो थमाए। अचो अल्लाह जे दरवाज़े ते सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे रो अबाए, रोइण जो जहान आहे, खिलण जो जान नाहे। खिलदासीं तॾहिं जॾहिं खटे करे जन्नत में हलंदासीं। तॾहिं मुंहिंजे सुहिणे रबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रोईंदा कयो, रोईंदा कयो। 3 दफ़े ते फरमायो फ़इल्लम तबकू, तव्हां रोअण जा न आहियो, तव्हां अंदर जा पकाओ, रो नथा न, फतबाकू, रोअण जी सूरत कंदा कयो, रब तव्हांजी निमाणी सूरत ते नज़र करे अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदो। अचूं अल्लाह जे दरवाज़े ते, जेतिरो थी सघे रोऊं अबा। मां वरी बि रोअण लाइ अर्ज़ु कयां, क़ुरान जा लफ़्ज़ अथव, खिलंदा घटि कयो, रोईंदा घणो कयो। फलियज़हकू
कलीलन वलियबकू कसीरा। कुरान चे तो खिलंदा घट कयो रोईंदा घणो कयो। हिते घणो खिलदो न क़यामत नी रत रोईंदो पर कोई ताके परचाण वारो न हुंदो। हित अल्लाह जे बोखों घणो रोईंदो वरी जन्नत में एडो खिलंदो जो ताके को बस करण वारो कोन हुंदो। बेली पांजे कयल गुनाहन के याद करे पिशेमान थींदा कयो। अनदमो तौबा नबी सी फरमा जो को पिशेमान थे न जो तौबा कयई। अत्ताब मिन ज़म्बे कमल्ला ज़म्ब लहू। जे गुनाह का तौबा कई ए थियो जण हिन गुनाह कयो ही कोन्हे को। अल्लाह को दुआ घुरदुम अल्लाह दोस्तन जी मेहनत कबूल फरमाए। ये जमात जी हाज़िरी भी कबूल फरमाए।